अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा तव्हांजो नालो? मोहम्मद अयूब मोहम्मद अयूब पाण मला 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 किथे वेठा आहियो? शहर बुआरा हे शहर बुहारा आहे। शहर बुहारा तालुको कंहिं में थो अचे? तालको मीरपुर साकरो मीरपुर साकरो में, ज़िलो ठट्टो। अच्छा जी ऐं ही कोस्टल एरिया बि सॾिजे? बिल्कुलु सॾिजे थी। केटी बंदर तव्हांजे भरिसां आहे? बिल्कुलु वेझो। अच्छा मां हिते कुझु मीर बारनि जी हिस्ट्री कुझु तारीख़ ॿुधाए सघंदो? साईं जेसि ताईं असांजो ज़हन कमु करे थो, जी जेके माण्हू असांजे वेझे रहिया आहिनि, जी हाणे हींअर पंहिंजे जॻह ते वेठा आहियूं, साम्हूं तव्हांजे मार्केट आहे मच्छी मार्केट। जी ठीकु हे बि मला आहिनि। जी जी हिननि जी ओड़क जेकी आहे उहा टांडिया सॾिबी आहे। टांडिया टांडिया जी ऐं मला मीरबर पर जी आहिनि टांडिया। जी धंधो बि माशाल्लाह तव्हां हिननि जो साम्हूं ॾिसो पिया। जी पर हिननि माण्हुनि में उहा शइ न आहे। अच्छा जी सही सही। जेकी छो त माण्हू सुलझियल न आहिनि। जे सुलझियल माण्हू हुजनि हा 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 त हिननि खे ॼाण ॾींदा। हा उहा ॼाण हिननि में कोन्हे, इल्मु कोन्हे, अदब कोन्हे। अच्छा अच्छा इल्मु तॾहिं हूंदो आहे जॾहिं इल्म जा ज़रिया हुजनि। को स्कूल वग़ैरह मां हाणे हिकिड़ो ॻोठु घुमी आयुसि जंहिंमें त स्कूल बि कोन्हे, अस्पताल बि कोन्हे, मुर्गो रोड बि कोन्हे, त पोइ उन्हनि माण्हुनि खे कीअं मयार ॾिजे त हिननि वटि तइलीम कान्हे? इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु दुरुस्त आहे। हिते असांजा जेके नुमाइंदा आहिनि अच्छा उहे बि इन शइ ते तवजो नथा ॾियनि। जी ठीकु बाक़ी हे वीचारा ॿोझ माण्हू आहिनि। अच्छा हिननि खे जेको बि जीअं चवे थो जी बाबा जेको सो असांखे वोट ॾियो, जी असीं तव्हांजे लाइ ही करे छॾींदासीं, ही करे छॾींदासीं। हा उहे वीचारा ॿोझ माण्हू उन्हनि जे ॻाल्हियुनि में अचो वञनि। जी जी न हा आई एम सॉरी तव्हांजे विच में मां ॻाल्हि कटियां थो, पर चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हांजी एडुकेशन छा आहे? साईं मुंहिंजी त माशाल्लाह इंटर थियल आहे। जॾहिं तव्हां इंटर उन जे किलोमीटर जे पंध ते तव्हां इंटर करे सघो था जी त कहिड़ा सबब आहिनि त बाक़ी ॿिया न इन तइलीम ताईं पहुची सघिया? साईं उहो उन्हनि जा सबब इहे आहिनि त हिकिड़ो त उन्हनि में उहा शइ जी दिलचस्पी कोन हुई। वॾड़ा जेके उन्हनि जा हुआ उन्हनि बि उन शइ ते तवजो न ॾिनी। जी ऐं उन्हनि जे इर्द गिर्द जेके माण्हू हुआ उन्हनि बि उन्हनि खे सही तरीक़े सां न सम्झायो। जी अच्छा ठीकु जी, हीअ त पुराणी ॻाल्हि आहे। जी मुस्तक़बिल में छा थो करे सघिजे? तव्हां वटि कुझु त हूंदो न आइडियाज़ त यार पंहिंजा मला आहिनि, जी सदियुनि खां हितां जा आबाद आहिनि, हिन धरती जा वारस आहिनि, जी ऐं उन लाइ हाणे हिननि जो कीअं हिननि में तब्दीली कीअं आणे सघिजे थी? साईं हाणे हिननि माण्हुनि जी जेको मुंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे, तजियो आहे, उन जे मुताबिक़ हा त हे जेके माण्हू आहिनि जिन जी रहणी कहणी या उन्हनि जी सोच जेके असीं सम्झूं था, जी ठीकु आहे त ज़ाहिर आहे हाणे ॿाहिरियां जेके माण्हू या नुमाइंदा हे हो से त ठला ॾींदा आसरा। जी हाणे जेकॾहिं असांजी मलाह क़ौम जो हा के सुठा माण्हू सुलझियल माण्हू जी जे उहो हिन मैदान में लही वञनि अच्छा ऐं हिननि जी कुझु सपोर्ट कनि। अच्छा कहिड़े क़िस्म जी सपोर्ट इहा त स्कूल हुजे, अच्छा अस्पताल हुजे, जी रोड रस्तो हुजे, वाह बिजली हुजे, सही गैस हुजे, हाँ जेके रोज़मरे जे ज़िंदगी बेसिक्स जेके ह्यूमन्स जेके राइट्स आहिनि आहिनि हाँ उहे शयूं जेकॾहिं हिननि माण्हुनि खे मिली वञनि त हे बिल्कुलु सुजाॻ थी सघनि था। अच्छा माना ॼाणी वाणी तव्हां छा था सम्झो? इन जो मक़सदु त ॼाणी वाणी हिननि खे ईअं रखियो वियो आहे? ईअं ई रखियो वियो आहे ॼाणी। कहिड़ा कारण आहिनि? कारण इहे त हे ग़ुलामी कंदा ग़ुलामी हलनि। कनि। अच्छा साइकोलॉजिकल बि हो जेको आहे सो पाण खे घटि सम्झंदा हलनि, असां कंहिं कम जा न आहियूं, ईअं न हो माना हिकिड़ा मोल आहिनि, उम्मीद विञायूं वेठा आहिनि। उम्मीद विञायो वेठा आहिनि ऐं जेके हिते जा वॾेरा भोटार उहे बि इहो ई चाहिनि था। छो हिननि वीचारनि जो कमु आहे माइगिरी जो। जी जी हाणे जेकॾहिं अहिड़ो माण्हू अॻियां निकिरी अचे थो, जी कंहिं पोस्ट ते पुॼे थो, कंहिं मंज़िल ते पहुचे थो, त पोइ भोटार केॾा वेंदा? सही ठीकु ठीकु हिकिड़ो मिंट ऐं हिननि जी थोरो फिल्म भरे वठां।
भर आया भर तो मोकलिया हा करिए भाई आओ तो आके देखा मच्छी पे बढ़िया है अदा नालो छा है तुंहिंजो जुमू जुमो मला मीरबर जी जी छा जुमू मला मीरबर हाँ वाह सही वाह डाड़ियो रे सही बर जी अमा पे मला जी जी मलाई सब मलाई टोटल माशाल्लाह माशाल्लाह हा दा ॿुधायो पिया हिननि जे बारे में जी त पोइ माना हिननि में उम्मीद जागराइजे बिल्कुलु जागराए जी अच्छा अच्छा भले तव्हां वटि इंटरनेट जो इस्तेमालु थिए थो न हिते घटि आहे घटि आहे बिल्कुलु घटि आहे सही पर माना लिखे पढ़े माण्हू वटि ज़्यादातर न कंप्यूटर आहे कंप्यूटर बि आहिनि कंप्यूटर माना शहर जे इलाइक़नि में ॿाराड़ीअ में त ॿाराड़ी। बिजली कान्हे त पोइ कंप्यूटर काॾो ॿाराड़ी में। सोलर सिस्टम जो इस्तेमालु थिए उहो आहे थो उहो आहे ऐं अच्छा जेको जेके जंहिं वटि बि इंटरनेट ताईं पहुच आहे त उन जो इस्तेमालु छा था सम्झो तइलीम जे लाइ आहे या कंहिं ॿिए कमनि जे लाइ आहे आउं सम्झां थो त को माण्हू तइलीम लाइ इस्तेमालु कंदो हूंदो ॿुधे न सर बकाया जेको आहे सो पोइ माण्हुनि जा पंहिंजा शौक़ आहिनि अच्छा जी माना तइलीम लाइ घटि आहे उन्हनि खे ख़बर ई न आहे त कोई हिननि में तइलीम ताईं बि माना पहुची सघिजे थो इन ज़रिए इहे शइ तइलीम कमु ॾींदी हासिलु आहे। करे सघिजे थी इन जे बारे में का ॻाल्हि कान्हे माना ॼाण कान्हे हाणे हिकिड़ो इहो थी वियो त माना जेकॾहिं हिननि में कमु करणु चाहिजे त को मसइलो ई कोन्हे त ही अॻिते न अची सघनि हा इशाबा अची सघनि था बिल्कुलु बिल्कुलु अची अची सघनि। सघनि अवां बि मला आहियो माशाल्लाह हा। साॻे ई ॻोठनि में रहो पिया पर अवां जी पर्सनैलिटी अवां जी शख़्सियत ॻाल्हाइण तमामु घणो फ़र्क़ु आहे नंढड़ा हेॾे त पुट पुट तुंहिंजो नालो छा आहे अमजद अमजद छा पढ़ियल आहे क्लास कहिड़ो पढ़े थो ॿुधाए चाचा चौथों क्लास पढ़ंदो आहियां 4th क्लास में आहे हिते अवां बि मीरबर आहियो मला जी हाँ शाबाश ॿिया मला हिते पढ़ंदा आहिनि तव्हांजे स्कूल में जी हाँ ॿ टे पढ़ंदा आहिनि पढ़ंदा आहिनि वेरी नाइस हे साकुर जा माना सॉरी बुहारन शहर जा आहियो सो माना उमेद नथी छॾे कमु करे सघिजे थो हूअं तक़रीबन हिन एरिया में केतिरा ॻोठ थींदा मलाहनि जा साईं हिते आउं सम्झां थो त मथे अलाह हेठि मल्ला अड़े जेतिरो तरफ़ नज़र विझंदे त मल्ला ई मल्ला माशाल्लाह यानी तव्हां जेकॾहिं MP MNA बिहारे सघो त आराम सां आराम से बिल्कुलु आराम से असांखे इलेक्शन सम्झूं था में। त जेकॾहिं उहा शइ हुजे उन्हनि माण्हुनि खे उन शौर जॻह हुजे। ताईं शौर हुजे त हम्म। असांजो बिल्कुलु MP चूंडिजी सघिजे थो अच्छा आराम से ऐं इन इहो ई सबबु आहे शायदि त ही माण्हू हिननि ताईं एडुकेशन नथा पहुचाइनि छो जेकॾहिं हिननि वटि एडुकेशन आई त ही पंहिंजा माण्हू चूंडींदा पंहिंजा फ़ैसिला पाण कंदा नतीजा इहे त जेके चूंडबा अचनि था उहे रहिजी वेंदा उहे रहिजी जंहिं करे ॼाणी वाणी हुननि हिननि खे सदिन खां वठी पोइ पोइते हिते धिकियूं ऐं रखियूं था अचनि ऐं हिननि जे हक़नि ते वारसी कयूं था वारसी बिल्कुलु ईअं न बिल्कुलु। वॾी महिरबानी असां मिली करे ॾाढी ख़ुशी थी महिरबानी। थैंक यू थैंक यू